सकरण शहर में मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ लाॻापियल आफ़ीसरनि सां मुलाक़ातूं करे खेनि मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकाइण लाइ शहरी ताज सकरण जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे वफ़द मुख़्तलिफ़ आफ़ीसुनि में वञी तारुफ़ी गॾिजाणियूं कयूं ऐं खेनि शहर जे मसइलनि बाबति आगाही पिणु ॾिनी, जंहिंमें हाई स्कूल सकण जे इंचार्ज हेडमास्टर मोहम्मद इलियास खानज़ादा, नादरा ऑफिस सकण जे इंचार्ज जावेद अली राजपट, सुई गैस ऑफिस जे इंचार्ज मोहम्मद जुमन शामिल आहिनि। इन मौक़े ते शहरी ताज सकण जे सदर सैयद एहसान अली शाह खेनि शहरी सूरत हाल बाबति ब्रीफ कयो, जंहिं बाद समूरनि ऑफिसरनि खेनि संदनि मसइला तरजीह बुनियादनि ते हल करण जो यकीन ॾियारियो। मुलाक़ाती वफ़द में मोहम्मद मुराद खानज़ादा, निसार अहमद ख़ासकेली, उमर फारूक खानज़ादा, आरिफ खानज़ादा, गुलाम शबीर सूमरो, अली शेर राजपूत ऐं बशीर अहमद मीरानी शामिल हुआ, जिन मुलाक़ात बाद मीडिया खे ॿुधायो त शहर जी बहितरी लाइ मुख़्तलिफ़ इशूज़ ते इदारनि जे सरबराह सां तरफ़ीली ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, जंहिं ते सभिनी ऑफिसरनि यकीन ॾियारियो आहे त शहर जी बहितरी लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। असीं संदुनि यकीन कराइण ते पुरुमीद आहियूं त ज़रूरु कुझु बहितर कंदा। शहरी ताज सकरण साणनि मुकमल सहकार कंदो।